नाज़रीन, कंदकोट खां ख़बर शामिल कंदा हलूं। कंदकोट में हिंदू नौजवान इताद जे सॾ ते माता मंदिर अरोड़ जे मथां हथियारबंदनि हमलो करे पुरलुट करण वारे वाक़े ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जो प्रेस क्लब आॾो मुखी सुरेश कुमार तलरेजा, वकील अब्दुल गनी बिजाराणी, संतोष अग्रवाल, राजा गोपीचंद, घनश्याम दास गियाणी, हरेश लाल, अर्जुन दास, भोनर दास, संदीप कुमार ऐं ॿियनि जी अवगाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुया, जिन ते मंदरनि ते हमला बंदि कयो, तहफ़्फ़ुज़ ॾियो, मंदरनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियो नारा दर्ज हुया। मुज़ाहिरनि सख़्त नारेबाज़ी कंदे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अरोड़ मंदरु हिंदू बिरादरी जो क़दीमी आस्थान आहे, जिते बिना कंहिं ख़ौफ़ जे हथियारबंदनि हमलो करे आस्थान ते शेवादारनि खे यरगमाल करे मंदर जी मूर्तियुनि मां सोन, ज़ेवर, रोक रक़म, क़ीमती सामान फुर करे आसानी सां फ़रार थी विया। अहिड़े वाक़े ते सिंध समेत दुनिया में रहंदड़ माता रानी जा अक़ीदतमंद में बेचैनी पखिड़िजी वई आहे। वॾे आस्थान ते हमले सबबि हिंदू बिरादरी में अदम तहफ़्फ़ुज़ जो अहसासु पैदा थियो आहे, जंहिं करे असीं मुल्क जे आला इदारनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस, पाक आर्मी चीफ, सदर पाकिस्तान, वज़ीर आला, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध हुकूमत ऐं वस वारा नोटिस वठी मंदर में कयल दहशतगर्दी जे वाक़े जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾियारी मुल्क जे अंदरि रहंदड़ अक़िलती बिरादरी जे इबादतगाहनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे पखिड़ियल बेचैनी ख़तमु कराई वञे।